HRJDU न्यूज़ से ताज़ा तरीन अपडेट्स ऐं ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हींअर रुख़ कयूं था नवाबशाह जो, जिते HRJDU न्यूज़ जे स्पेशल रिपोर्टर यूसुफ रिंद मुताबिक़ ज़िले नवाबशाह जे तालुक़े काज़ी अहमद जे तक NA 214 PS 40 जे मुख़्तलिफ़ लिंक रोड जी हालत इंतहाई ख़राब आहे। कंहिं बि इम्कानी हादसे जी सूरत में मरीज़ खे इस्पताल पहुचाइणु ख़स्ता रोड जे करे इंतहाई मुश्किल थी पियो। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ HRJDU न्यूज़ सिंध जे स्पेशल रिपोर्टर यूसुफ रिंद असांखे जॉइन कयो आहे। जी यूसुफ, छा सूरत हाल आहे? ताकि ॿुधाईंदो हलां तक NA 214 PS 40 अगुण सदरास वाली जलदारी जो ज़िलो आहे। ही तक NA 214 PS 40 ऐं ताकि ॿुधाईंदो हलां हींअर आऊं रमज़ान राहू रोड ते मौजूदु आहियां। ही रोड मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं मुख़्तलिफ़ स्टाफनि ॾांहुं वेंदो आहे, पर अफ़सोस आहे हिते महा करप्शन थी आहे। ऐं जेको हाणे ताज़ो रोड ठहियो हो, ही ताज़ो पथर विछाई थी, पर इहे रोड उखड़ी वियो आहे, पथर निकिरी विया आहिनि, जंहिंखां पोइ हिते ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि खे सख़्तु मुश्किलात थींदी आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां नाज़रीन, ही सख़्तु परेशानी थिए थी तव्हांजे माण्हुनि खे। अफ़सोस सां चवणो थो पए त महा करप्शन थी आहे ठेकेदार तरफ़ां। हीअ अधु रोड ठाहे जेको आहे ठेकेदार तरफ़ां ग़ाइबु थी वियो आहे, जंहिंखां पोइ हिते जेके हलंदड़ गाॾियूं उन्हनि खे सख़्तु परेशानी थी रहियूं आहिनि। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त कंहिं बि इम्कानी हादसे में अगरि को बि हादसो थिए थो त उन खे अस्पताल पहुचाइण में बि वॾी तकलीफ़ थिए थी। जी जॾहिं त तालुक़े काज़ी अहमद जे मुख़्तलिफ़ लिंक रोडनि जी हालत इंतहाई ख़राब। इन हवाले सां असांखे नवाब वली मोहम्मद मां जॉइन कयो आहे HRJDU न्यूज़ जे रिपोर्टर जावेद रिंद। जी जावेद। जीअं त हींअर मां गोद शाह मुहम्मद जे रोड ते मौजूदु आहियां। जीअं त नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ रोड मुकमल तौर ते ख़तमु थी चुको आहे। हिते जा जेके रहवासी आहिनि सख़्तु तकलीफ़ में आहिनि। हितां जे जेके मरीज़ आहिनि उहे टाइम ते इस्पताल नथा पहुची सघनि, जेके ॿार आहिनि उहे स्कूल नथा पहुची सघनि। जीअं नाज़रीन तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो, हीअ रोड मुकमल तौर तबाह थी चुको आहे। जी ज़िले नवाबशाह जे तालुक़े काज़ी अहमद जे तक NA 214 PS 40 जे मुख़्तलिफ़ लिंक रोड जी हालत इंतहाई ख़राब। HRJDU न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDU न्यूज़।